दादू वेझो ॻोठ डूंगर खान लुंड जे रहवासी औरतुनि सभाई पंवर, रिज़वाना पंवर ऐं ॿियनि वुमेन पुलिस जी एसएचओज़ ऐं ॿियनि अहलकारनि जी ज़्यादती ख़िलाफ़ दादू प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन हवाले सां पेश आहे आसिफ सुमरो जी ही रिपोर्ट। जी दादू वेझो ॻोठ डूंगर खान लुंड जे रवासी औरतुनि सभाई पंवर, रिज़वाना पंवर ऐं ॿियनि वुमेन पुलिस जे एसएचओज़ ऐं ॿियनि एहलकारनि जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ दादू प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कंदे MNN TV सां ॻाल्हाईंदे चयो आहे त माण्हू खणी आया बिलाल पोहर इनायत मस्तोई बेनज़ीर खणी आया अशरफ शाहानी खणी आया उनखे 12 ॾींहं छा जंहिंखे अॼु 12 ॾींहं असां ग़रीब हुआसीं मिसकिन उनखे ॿिए ॾींहं ते इनायत मस्तोई खे ॿिए ॾींहं ते पैसा वठी हुन छॾे ॾिनो आहे। ऐं असांजो बिलाल पोहर नथी छॾे, असां कोर्ट वञी कई आहे, कोर्ट सगोरी में वञी दायो आहे। असांखे चई त जेकर तव्हां दायो आहे 5 लख जे चङनि खे चऊं था चवनि था त 5 लख जे ॾींदा त असां ॾींदासीं बिलाल पोहर पेश करे बि न कंदासीं। ऐं जेकर नथा चाहिनि 5 लख ॼण त असां मारे लाश ई गुम करे छॾींदासीं, जेको लाश ई हिन जो न मिलंदो। अदा कराची में खयो अथनि चांवरनि जी मिल में हो, उतां खयो अथनि बिलाल पोहर ऐं इनायत मस्तोई खयो अथनि। हाणे अॼु 12 ॾींहं अञा ताईं ज़ाहिर न कयो अथई ऐं हुनखे 20-30 हज़ार वठी हुनजा जज वकील पंहिंजा हुनखे छॾियो अथई। असांजो पैदा न आहे ऐं असांखे पंहिंजो कोर्ट में केस कयो अथऊं। चए थी 5 लख ॾींदव त मां तव्हांजो माण्हू छॾींदसि। चङनि खे थी चए जे न ॾींदा त मां शो कराए ॿाहिरी पुलिस खे ॾेई मां माराए फिटो कंदसि। बेनज़ीर अशरफ शाहानी माना किन चङनि सां बासे थी, किन खे वरी पैसा थी चई। असांजो अर्ज़ु आहे त असांजो केस अथसि त कोर्ट में पेश करे, जे न अथसि त बसि कोर्ट में पेश करे, बसि असांजो अर्ज़ु इहो आहे। असांजो बिलाल पोहर, बेनज़ीर पुलिस अशरफ शाहानी खणी आया आहिनि, इनायत खे ॾोकड़ वठी फिटो कयो अथनि। ऐं बाक़ी असांखे पंहिंजो बिलाल बेनज़ीर पुलिस नथी ॾिए। कोर्ट में बेनज़ीर ते ऐं हिन ते केस कयो अथऊं त बि असांखे नथी ॾिए। जेती 5 लख रुपया ॾियो त ॾींदीसांव, न त ॿाहिरि मुल्क ते मोकिले मां शो कराए माराए छॾंदसि। अॼु 12 ॾींहं मार कुट बि असांजे माण्हू भाउ खे घणी आहे। महिरबानी कयो पुलिस बसि ईअं मिड़ई थोरा घणा केस न त न। मुज़ाहिरीन IG सिंध DIG हैदराबाद डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज दादू SSP दादू समेत आला अख्तियारनि खां मुतालबो कयो आहे त जेकॾहिं बिलावल पंवर मथां को केस वग़ैरह दाख़िल आहे त पोइ खे कोर्ट में पेश कयो वञे। कैमरामैन टीम सां गॾु आसिफ सुमरो, MNN न्यूज़ दादू।